छा थींदो आहे हिकिड़ो गैप ठहंदो आहे माण्हूअ जो, लेवल हूंदी आहे हिकिड़ी माण्हू जी एप्रोच वधीक हूंदी आहे, ॿियनि जी घटि हूंदी आहे। जॾहिं वधीक एप्रोच वारो माण्हू लो लेवल वारे माण्हू सां वेहंदो आहे त उन मां ई ख़बर पइजी वेंदी आहे त हुनजे ॻाल्हाइण जे अंदाज़ मां ऐं हुनजे बिहेवियर मां, हुनजे तरीक़ेकार मां त हिन में एतिरी ॼाण कोन्हे का, हिन में एतिरो अकुलु कोन्हे को, हिन में एतिरो फहम कोन्हे को, पोइ उहो गैप कवर न थींदो आहे। ऐं जॾहिं वरी साॻी लेवल जो माण्हू मिलंदो आहे त पोइ माण्हू उन सां कचहरी बि कंदो आहे, उन सां ॻाल्हाईंदो बि आहे या उन सां वेझो बि थींदो आहे। पर इहो त हिकिड़ो अकुली दलील आहे। पर कॾहिं कॾहिं किन माण्हुनि जो त बिहेवियर हिक ॿिए सां मिलंदो आहे, हिक ॿिए सां सोच मिलंदी आहे, त पोइ उहे बि ऑटोमेटिकली मिलणु शुरू थी वेंदा आहिनि। कॾहिं छा थींदो आहे त किन माण्हुनि जा वास्ता त एॾा वसी हूंदा आहिनि, एतिरा घणा हूंदा आहिनि जो जॾहिं बि उहे कंहिं सां ॿिए सां मिलंदा आहिनि त ईअं महसूसु थींदो आहे ॼण अॻ जा ई हुन सां वाक़ुफ़ु आहिनि, हू हुनखे अॻ खां ई ॼाणनि था पिया, हालांकि उहा हुननि जी पहिरीं मुलाक़ात हूंदी आहे। उहे माण्हू ॾाढा तेज़ हूंदा आहिनि दोस्त ठाहिण में, ऐं उहे वरी छॾण में बि तेज़ हूंदा आहिनि। मिसाल जंहिं जॻह ते विया कंहिं इदारे में या कंहिं पोज़ीशन ते पहुता त उहे उन्हनि जो हल्को ठही वेंदो आहे, ऐं जॾहिं उहे उतां हलिया वेंदा आहिनि त उहो हल्को हुननि जो ॾही वेंदो आहे, उहो ख़तमु थी वेंदो आहे। अहिड़ा माण्हू कम्यूनिकेशन में त सुठा हूंदा आहिनि, पर प्रैक्टिकल लाइफ में उहे भला न हूंदा आहिनि। जॾहिं बि उन्हनि जो मफ़ाद पवंदो आहे कंहिं माण्हूअ जो, कंहिं माण्हूअ में मफ़ाद पवंदो अथनि या कंहिं माण्हू में कमु पवंदो अथनि त पोइ हू उन सां मिलंदा आहिनि, उन सां ॻाल्हियूं कंदा आहिनि या उन खे उहा शइ ॿुधाइण खां पोइ वरी हू ग़ाइबु थी वेंदा आहिनि। शायदि इहो ई आहे त के माण्हू घणनि सां मेलजोल नथा करे सघनि ऐं के वरी सफ़ा हद खां घणी मेलजोल कंदा आहिनि। आमतौर ते उहा शइ जेका थोरी मेलजोल वारी हूंदी आहे त उहा भली हूंदी आहे। हज़रत अली करमल्ला वजह जो कौल बि आहे त दोस्तनि सां कुझु घटि मिलो त जीअं तव्हां में ॻाल्हियुनि करण जो कुझु अंबार बि थिए या ॻाल्हियुनि करण जो कुझु ज़ख़ीरो बि हुजे। त कोशिशि करणु घुरिजे असांखे त पंहिंजी जेका शाइनेस आहे या जेको शर्मीलापन आहे उहो ख़तमु करणु घुरिजे। हाणे मां पुछां पियो वेठो हितां त कंहिं चयो त जेको माण्हू ॿिए सां घटि मिलंदो आहे उनजो सबबु इहो आहे त शाइनेस थींदी आहे। इहा शाइनेस कीअं ख़तमु कजे? इहा हिकिड़ी अंदरूनी हिकिड़ी कैफ़ियत हूंदी आहे, अंदरूनी हिकिड़ी फीलिंग हूंदी आहे, ॿियो कुझु बि न हूंदो आहे। इहा तव्हांजी पंहिंजी फीलिंग हूंदी आहे, ऐं जॾहिं तव्हां इहा पंहिंजी फीलिंग महसूसु कंदा आहियो त उहा पाण ई ख़तमु थियणु शुरू थी वेंदी आहे। इंसानु सुठाईअ जे तरफ़ पहिरियों क़दम उहो हूंदो आहे त हू महसूसु कंदो आहे त मां ग़लति आहियां, ऐं जेॾीमहिल बि कंहिं महसूसु करणु शुरू कयो त मां ग़लति आहियां त इहो सुठाईअ जे तरफ़ पहिरियों क़दम आहे। ऐं उनखां पोइ हू उन जे रीज़न्स ॻोल्हणु शुरू कंदो आहे, उन ते अमल करणु शुरू कंदो आहे, ऐं उनखां पोइ हू वधणु शुरू कंदो आहे त हुनखे कहिड़े तरफ़ वञणु घुरिजे या छा करणु घुरिजे। पंहिंजी शाइनेस ख़तमु करण जे लाइ रोज़ानो हिकु त पंहिंजी फैमिलीअ जो फेवर वठो, जेके तव्हांजी फैमिली मेंबर्स आहिनि उन्हनि सां मिलो, उन्हनि सां ॻाल्हायो, उन्हनि सां एक्टिव थियो। उनखां पोइ वरी क़रीबी जेको हल्को आहे रिश्तेदार उन्हनि सां वेझो थियो त ऑटोमेटिकली तव्हांजी शाइनेस ख़तमु थियणु शुरू थी वेंदी, ऐं पोइ तव्हां ॿाहिरि वधणु शुरू कयो। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।